पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जानशुरो वारनि जो जिन जेको आहे त जिन असांखे मौक़ो फ़राहम कयो त असां हिते किताबनि जो स्टॉल लॻायूं। हीउ मुंहिंजो दानियाल किताब घर जो स्टॉल आहे ऐं मां गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वठी हिते स्टॉल ते मौजूदु आहियां। हिन उस्ताद बुखारी कठ में नौजवाननि जी दिलचस्पी ॾिसी मूंखे तमामु घणो उत्साह मिलियो आहे ऐं हिन क़िस्म जो प्रोग्राम अरेंज करणु हिकु तइलीमी इदारे पारां इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। ख़ासि करे उस्ताद बुखारीअ जे हवाले सां हिन खां अॻु अहिड़ो वॾो प्रोग्राम कोई बि न आहे हिते। जीअं त मुंहिंजो किताबनि जो स्टॉल आहे ऐं किताबनि जे स्टॉल ते नौजवाननि जे पारां ख़रीदारीअ जी सुठी जेको आहे त हिकिड़ी रिवायत रही आहे ऐं हिते बि नौजवाननि किताब ख़रीद कया आहिनि। नौजवाननि शाइरी ज़रूरु पढ़नि था पिया पर उन सां गॾोगॾु सियासत फ़लसफ़ो ऐं तारीख़ जेके आहिनि या ऑटोबायोग्राफी इन्हनि में नौजवाननि जी अञा वधीक दिलचस्पी आहे। नौजवान नसुल असांजो तमामु सुठो जेको आहे त किताब पढ़े थो पियो। इहा असांजे लाइ हिकिड़े उत्साहींदड़ ॻाल्हि आहे ऐं असां इहो चई सघूं था पिया त किताब जी अहमियत अॻु बि मौजूदु हुई, हाणे बि आहे ऐं आईंदा बि मौजूदु।